मीरपुर ख़ास में यूसी दड़ो बाज़ार के चेयरमैन शाहजहां वसाण की रिहाइशगाह से मीडिया से ॻाल्हाईंदे मंज़ूर हुसैन वसाण चयो त जाम सादिक के दौर का ग्रैंड अलायंस ठहन पिया पर पीपी ते को भी असर न पवंदो। इन वक्त जो ग्रैंड अलायंस ठहियो आहे उहो ग्रैंड अलायंस न पर परवेज़ मुशर्रफ अलायंस आहे। उन चयो त जेकी पार्टियूं इन अलायंस में शामिल आहिनि उन्हनि मां फंक्शनल लीग जो को मुस्तक़बिल न आहे। पार्टीअ में रुगो पीर ऐं मुरीद बचिया आहिनि। अहिड़ी तरह MQM जा 4 धड़ा थी विया आहिनि। मंज़ूर हुसैन वसाण चयो त MQM पाकिस्तान ऐं MQM लंडन हिकु आहिनि। अलायंस ग्रैंड जे नाले सां या मुख़्तलिफ़ कॉम्परसन जे नाले सां इहे अॻु में बि ख़ासि करे जाम सादिकली 90s में आयो त उन खां पोइ इहे अलायंसिस ठाहिया विया। हाणे हिननि ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे, मां त चवंदुसि जनरल मुशर्रफ अलायंस आहे। जेकॾहिं ग्रैंड खे जी कयो ऐं डेमोक्रेटिक खे मुशर्रफ एम कयो त अलायंस यानी GMA फंक्शनल लीग त रही कान्हे, मुर्शिद ऐं मुरीद जी पार्टी आहे। ऐं MQM जो जहिड़ो हशर ॾिसो था त 4 पार्टियुनि में तक़सीम थी वई आहे। कराची में 42 सीटुनि मां ईंदड़ इलेक्शन में PP 22 सीटूं खणंदी। सिंध में थोरो घणो वोट MQM जे बानी जे नाले ते मिलंदो जेको हाणे विरहाइजी वेंदो। यकीनन पीपल्स पार्टी जो सिंध में पीपल्स पार्टी आहे, मरकज़ में ट्रेंगुलर फाइट थींदी जंहिंमें पीपल्स पार्टी जो बि हिकिड़ो हिसो हूंदो, इमरान ख़ान जो बि हिसो हूंदो, नवाज़ लीग जो बि हिसो हूंदो। संदसि चवणो त इहो अलायंस इलेक्शन खां अॻु टुटी वेंदो। कुझु माण्हू PP ऐं कुझु वरी PTI में शामिल थींदा। अलायंस ठाहिण वारनि जी बि असांखे ख़बर आहे त केरु थो अलायंस ठाहे पीपल्स पार्टी जे मुक़ाबले जे लाइ। ऐं हीअ अॻिते हली हिन मां कुझु अलायंस वलायंस इलेक्शन जे प्लेटफॉर्म ते न लड़ंदा, कुझु पीपल्स पार्टीअ में ईंदा, कुझु इमरान ख़ान ॾे वेंदा। मंज़ूर हुसैन वसाण चयो त हाणे उहो दौर हले वियो जो धांधली करे इलेक्शन खटिजे। ईंदड़ इलेक्शन में मरकज़ में पीपल्स पार्टी PTI ऐं नून लीग जी गॾियल हुकूमत ठहंदी। सिंध में PP क्लीन स्वीप कंदी। कमंद जे अघनि बाबति हुन चयो त हिन वक़्तु सिंध में 40 करोड़ मण कमंद जो फ़सुलु लहंदो। हुकूमत शुगर मिल्स मालिकनि खे अघु 182 रुपया फ़ी मण ॾियण जो पाबंद कंदा।